इंडस वाटर कमीशन भारत जे हिन वक़्त ताईं जे सिनतास मुआहिदनि जे ख़िलाफ़ वर्ज़ी जा तफ़सील हुकूमत खे मोकिले छॾिया आहिनि। इंडस वाटर कमीशन जे ज़रियनि मूजिबि भारत टिनि डैमनि जी अॾावत करे अमली तौर ते सिनतास मुआहिदे जी भञकड़ी करे चुको आहे। टई भेरा भारत खे वर्ल्ड बैंक ऐं गैर जानबदार माहिरनि जे दबाव खे मुंहुं ॾियणो पियो हो। इंडस कमीशन जे ज़रियनि जो चवणु आहे त भारत 2005 में बिगलेहार डैम, 2010 में किशन गंगा डैम ऐं 2016 में रतले डैम जी अॾावत ते मुआहिदे खे नज़रअंदाज कयो। ज़रियनि ॿुधायो त भारत टिनी डैमनि जी अॾावत पंहिंजी सियासत ऐं दहशतगर्दीअ जे आड़ में शुरू कई। भारत हाणे पहलगाम वाक़िए जे आड़ में सिनतास मुआहिदे खे मुअतल करे चुको आहे। इंडस कमीशन जे ज़रियनि जो चवणु आहे त क़ानूनी मुशावरत जो कमु मुकमिल थी वियो आहे। मुस्तक़बिल जो फ़ैसिलो हुकूमत कंदी। आलमी सालसी क़ानूननि जे मुताबिक़ हिक तरफ़े तौर इंडस वाटर ट्रेटीअ जी मुअतली मुमकिन न आहे। वाज़ेह रहे त पाकिस्तान भारत सां सिनतास मुआहिदो हिक तरफ़े तौर मुअतल करण जा सबब ॼाणण लाइ नोटिस मोकिलण जो फ़ैसिलो कयो आहे।